जल जलेंदियाँ जंगल भौंदियाँ मेरी हिक्का गल न पकी हू। चल चलिए मके हज गुजारियाँ मेरे दिल दी दौड़ न डकी हू। त्रीहे रोज़े पंज नमाज़ां ए भी पढ़ पढ़ थके हू। सभी मुरादां हासिल होयां बाहू जां कामिल नज़र मेहर दी तके हू। तर्जुमो, ऐ दरवेश हक़ जी तलाश में दरियाह झागींदे ऐं जंगल व बयाबान मां गुज़रंदे बि मुंहिंजी हिक ॻाल्हि बि मुकमिल न थी। मके पाक जी ज़ियारत ऐं हज कंदे बि मुंहिंजे दिल जी ड्रोड़ रुकजी न सघी। 30 रोज़ा ऐं 5 वक़्त निमाज़ूं पढ़ी पढ़ी थकिजी पियासूं, लेकिन इरफ़ान ज़ात हासिल थी न सघियो। ऐं बाहू उन वक़्त सभु मुरादूं हासिल थी वयूं जॾहिं मर्द कामिल रहमत जी निगाह कई। जां ज़ात न थी वे बाहू तां कम ज़ात सॾी वे हू। ज़ाती नाल सिफ़ाती नाही तां हक़ लभी वे हू। अंदर भी हू ॿाहिरि भी हू बाहू किथे लभी वे हू। जंहिंजे अंदर हुब दुनिया बाहू ओ मूल न फ़क़ीर थी वे हू। तर्जुमो, ऐ दरवेश जेसिताईं आरिफ़ जी ज़ात हू सां फ़ना न थींदी तेसिताईं संदसि रुतबो अदना रहंदो। असुल ज़ात लाहूत में जॾहिं नासूती सिफ़तूं थियूं रहनि तॾहिं हक़ याने ऐनल यकीन हासिल थिए थो। आरिफ़ जे वजूद में अंदर भी हू ॿाहिरि भी हू रहे थी ऐं उहो हू में महव रहे थो। उनखे किथे तलाश कजे। ऐं बाहू जंहिंमें दुनिया जी मोहबत हुजे उहो फ़क़ीर फ़ना फिल्ला हरगिज़ थी नथो सघे।